मोबाइल फ़ोन जी इजाद माण्हुनि खे मसरूफ़ करे छॾियो आहे। इन जो इस्तेमालु हर हंधि थी रहियो आहे। टेक्नोलॉजी फ़ाइदे सां गॾोगॾु नुक़सानु ॾियणु शुरू करे छॾियो आहे। मोबाइल फ़ोन अॻु ई असांजी अखियुनि ऐं दिमाग़ खे नुक़सानु पहुचाए थी, पर इहा अहम मसइलनि जो सबबु बणिजे थी। मोबाइल फ़ोन बाथरूम में खणी वञणु घणनि माण्हुनि जी आदत बणिजी वियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां जीवड़नि खे दावत ॾेई रहिया आहियूं। मोबाइल फ़ोन जीवड़नि जी मुंतक़िली जो सवलो ज़रियो आहे। जेकॾहिं असां हथ धोइण खां सवाइ बाथरूम जे लाक खे हथु लॻाईंदा आहियूं त ॿीहर मोबाइल खे छुअण सां जीवड़ा मौजूदु रहंदा आहिनि। टॉयलेट जी नलकीअ खे छुअण खां पोइ मोबाइल खे छुअणु जीवड़ा स्क्रीन ताईं पहुचाए थो। बाथरूम अहिड़ी जाइ आहे जिते जीवड़ा हर वक़्तु मौजूदु रहंदा आहिनि। असांजे टावल ऐं बुरुश में बि रहंदा आहिनि। इन्हनि जीवड़नि जे करे असां बीमारियुनि जो शिकार थींदा आहियूं। इहे नंढा नंढा जानदार असांखे नज़र न ईंदा, पर बीमारी ज़रूरु नज़र ईंदी आहे। के बैक्टीरिया त के वायरस हूंदा आहिनि। इन्हनि जीवड़नि जे करे अव्हांखे हेपाटाइटिस ई, मादे जूं बीमारियूं, खंघि ज़ुकाम, मथे जो सूरु, बुख़ार ऐं गले में सोज थी सघे थी। बाथरूम ईंदड़ हर माण्हू जे हथनि में जीवड़ा गॾु थींदा आहिनि, पर जेकॾहिं असां मोबाइल खणी वेंदासीं त जीवड़ा उन ते रहिजी वेंदा। जीवड़नि खां बचणु हथ धोइण ज़रिए मुमकिन आहे, पर मोबाइल फ़ोन खे अव्हां धोई नथा सघो। इन लाइ मोबाइल फ़ोन खे बाथरूम में खणी वञण खां पासो करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे।